हाँ त मुझो बटे क्वेश्चन ने जेके मां असां श्री लक्ष्मी खिलानी साहब सां पुछण चाहियां थो। खिलानी साहब तव्हांखे आवाज़ पहुचे पई मुंहिंजी? खिलानी साहब हा, छा था पुछण चाहियो? मूंखे ॿुधण में कोन थो अचे। हा, मां इहो पुछण चाहियां थो के असीं अगरि उते कच्छ में कुझु अहिड़ो ज़मीन वठी करे सस्ता मकान ठाहे करे सिंधी भाउरनि जंहिंमें प्राइम मिनिस्टर जी जेकी आवास योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना, उन में उन्हनि खे 2,40,000 तुणी सब्सिडी मिलंदी ऐं असां हिकु संस्था ठाहियूं जेकी सिंधियुनि खे जेके असांजा भाउर सिंधी भाउर जेके असां खां जेके उहे घर वठंदा उन्हनि खे असांजी संस्था जी तरफ़ां बि 2,40,000 सब्सिडी ॾिजे त ऐं घरनि जी क़ीमत 15 लख जे आसपास हुजे त उहे घर लाइ उते माण्हू मिली सघंदा या सिंधी भाउर आकर्षित थी सघंदा, वठी सघंदा ऐं उन्हनि खे बैंक लोन बि प्रोवाइड कबो कि भई उन्हनि खे रुगो मंथली किश्त नॉमिनल किश्तूं ॾियणियूं पवनि। इहो त थी हिकु। आनंद जी वरी गुम थी विया। हाणे तव्हां मूंखे ॻाल्हाइण लाइ कुझु चओ था छा? जवाब चाहियो था छा? जेको चवनि था ही ऑफ रिकॉर्ड थी रहियो आहे न, रिकॉर्डिंग त पोइ थियणी आहे न। माना जेको असां तयारी करे आया आहियूं ही त पाण में गुफ़्तगू था कयूं न। न शुरू थी वियो आहे, प्रोग्राम शुरू थी वियो आहे। पूरो प्रोग्राम में आहियूं असां। सर तव्हां प्रोग्राम में आयो, प्रोग्राम शुरू थी चुको आहे। आनंद जी तव्हां खां जेको कुझु पुछो भले ॿुधायो हो। हा, तव्हां मूंखे चयो तुंहिंजो 3 नंबर आहे, पहिरीं दादी पुष्पा ॻाल्हाईंदी, पोइ असांजो भाउ रोहिड़ा ॻाल्हाईंदो, पोइ तुंहिंजो वारो ईंदो। तंहिंजे करे मुंहिंजो मेज़बान जेको आहे उहो स्विच ऑफ करे वियो आहे, चई मां 10 मिंटे में अचां थो, पर संदसि न्याणी वेठी आहे नंढड़ी, हा उहा ऑन ऑफ करे थी, उहा मुंहिंजी टेक केयर करे थी पई। हाणे वरी बि मां शुरू कयां थो ॻाल्हाइण जेको बि थी सघियो। हाणे असां सिंधियुनि खे पाण ते भाणो आहे। हर इंसान खे पंहिंजी आज़ादी पाण हासिल करणी आहे, कोई प्लेटर ते आज़ादी ॾियण वारो कोन्हे। ही त वॾो इशू आहे। असांखे पंहिंजो वतन घुर्जे, असांखे पंहिंजो प्रांत घुर्जे, असांखे पंहिंजो सूबो घुर्जे। इन लाइ असांखे कुर्बानियूं करणियूं आहिनि। बांग्लादेश खे यादि कयो त केतिरी उन्हनि कुर्बानियूं कयूं। शेख मुजीब रहमान उन्हनि पंहिंजी केड़ी वॾी सेना ठाही, लड़ायूं कयूं पाकिस्तान सां, उर्दूअ खे हीअं कढी फिटो कयूं ढाका मां, पंहिंजी बंगाली ॿोलीअ जे लाइ उन्हनि जी जान ॾेई छॾी। असां सिंधियुनि में जेसि ताईं इहो जज़्बो नथो जागे त सिंधी ॿोली असांजी माउ आहे। हर इंसान खे 3 माउर थींदियूं आहिनि। हिकु माउ जंहिं असांखे कुख मां जनमु ॾिनो, उहो असांखे पाले निपाए 9 महीना पेट में करे माण्हू थी बणाए। ॿी माउ असांजी मातृभाषा हूंदी आहे, जेका असांजे वॾनि जो संस्कार असांखे ॾेई करे इंसान बणण में मदद कंदी आहे। टीं आहे मातृभूमि, उहा बि असांजी माउ आहे। हर इंसान खे 3 माउर आहिनि। इंसान जो फर्ज़ु आहे त इन्हनि 3 माउरनि जो कर्ज़ु चुकाए। जिते बि संदसि माउ जे मथां केरु हमिलो करे, पंहिंजी माउ जे मथां, मातृभाषा जे मथां, मातृभूमीअ जे मथां, त हुनजो पहिरियों फर्ज़ु आहे इन्हनि 3 जी रक्षा करणु, न त हू ना ख़ल्क़ हुजे। तंहिंजे करे पहिरीं हर इंसान खे सम्झणु खपे त हू हिते जाओ आहे पैसो कमाइण लाइ न, ऐश इशरत लाइ न, के फर्ज़ पालण लाइ। ऐं उन फर्ज़ पालण मां उहा आज़ादी माण मां उनखे आनंद अचणो आहे। आनंद खां सवाइ हिन ज़िंदगीअ में ॿियो को बि इनाम कोन्हे। त सिंधियुनि माण्हुनि खे पहिरीं इहा ताराज़ी ऐं गज़ खे छॾे करे पाण खे सम्झणो पवंदो त असां छो आया आहियूं, असांजे मथां कुदरत कहिड़ो हथ में हिकिड़ो ॾिनो आहे असांखे फर्ज़ पालण जो, उहो सुञाणो। हाणे सिंधियुनि जे साम्हूं अॼु जी तारीख़ में वॾो मसइलो आहे पंहिंजी सुञाणप खे बरक़रार रखणु, त मां सिंधी आहियां। हाणे माण्हुनि खां विसरंदो थो वञे त मां सिंधी आहियां, माण्हुनि खां विसरंदो थो वञे त मां सिंधी आहियां। असांजे गोबिंद निहालाणीअ बॉम्बे जे सेंट एंड्रूस स्पीच में चयो त अॼु तव्हां मूंखे सिंधी समाज हिते चीफ गेस्ट करे घुरायो आहे। सच पुछो त मां कर्नाटक में मैसूर में वॾो थींदो पलजंदो
विसरी वियो मूंखां त मां को सिंधी आहियां। अॼु सिंधियुनि जे विच में तव्हां मूंखे मान ॾिनो आहे, घुरायो आहे, मुंहिंजी इज़त कई आहे। अॼु मां पाण खे सचमुच सिंधी सम्झण लॻो आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी रही आहे त मुंहिंजी संगत मूंखे जॻह ॾिनी आहे, समाज मूंखे जॻह ॾिनी आहे, सुञातो आहे। अॼु ताईं बि कंहिं सिंधीअ मूंखे कोन सुञातो त मां गोविंद निहालाणी आहे। साॻी तरह कुमार छहाणी वॾे में वॾो डायरेक्टर, उनखे बि सिंधी कोन सुञाणनि त को हेॾो वॾो दुनिया जो डायरेक्टर आहे सत्यजीत रेजाड़ो, उनखे को असां विच में विहारियूं। त असां सिंधियुनि खे पहिरीं त पाण खे सुञाणो आहे त मां सिंधी आहियां ऐं मुंहिंजे मथां कहिड़ा फर्ज़ आहिनि उहे पालणा आहिनि। क़ुर्बानीअ खां सवाइ, ॾियण खां सवाइ कुझु मिलण वारो कोन्हे। औरतुनि खे पंहिंजी आज़ादी पाण हासिल करणी आहे। हर समाज खे पंहिंजी सुञाणप, पंहिंजी आज़ादी, उन लाइ क़ुर्बानी कुझु ॾियणो पवंदो तॾहिं मिलंदो। तंहिंजे करे जेके ॻाल्हियूं तव्हां कयो, कच्छ में हीउ खपे, कच्छ में हू खपे, अड़े भाई प्रताप दियलदास खे यादि कयो जॾहिं हिते 1948 में 12 फरवरीअ ते हिन गांधीधाम शहर जो पायो विधो। महात्मा गांधीअ जूं हाठियूं आचार्य कृपलाणी हुई खणी आया, हिते कंडला बंदर में उनखे परवान कयूं। उन खां पोइ गांधीजीअ जे 12 ॾींहुं गांधी जी शहीद थियो 3 जनवरी 48 ते। 3 जनवरी 48 ते सुबुह जो महाराव कच्छ जे दीवान गांधीजीअ खे ख़बर ॾिनी त अॼु असां भाई प्रताप खे 15,000 एकड़ ज़मीन तुंहिंजे चवण जे करे ॾिनी आहे। 3 जनवरी सुबुह जो ऐं 3 जनवरी शाम जो असांजो गांधी जी शहीद थी वियो। त पोइ आचार्य कृपलाणी ऐं भाई प्रताप उन्हनि जूं संघ, उन्हनि जूं हाठियूं, उनजी रख खणी आया चपटी ऐं हिते कंडला क्रीक में उन परवान कयूं ऐं उहो ॾींहुं 12 फरवरीअ जो डिक्लेयर कयूं त असांजो गांधीधाम जो फाउंडेशन डे आहे। हर साल असां 12 फरवरीअ ते ही गांधीधाम फाउंडेशन डे मल्हाईंदा आहियूं। हाणे भाई प्रताप खे कहिड़ी सरकार मदद कई, कहिड़ी सिंधियुनि मदद कई? हिकिड़ो अकेलो थी गांधी जी वांगुरु या टैगोर जे एकला चलो एकला चलो एकला चलो रे, गांधी जी केॾो वॾो कमाल करे ॾेखारियो, भाई प्रताप केॾो वॾो कमाल करे ॾेखारियो। न त हू वॾो पूंजीपति आहे, वॾियूं वॾियूं हुनजो कोठियूं आहिनि NRI जूं, किथे किथे सॼी दुनिया में M दियलदास एंड कंपनी कोन छॾाए। गांधी जी जा पटेल सां, नेहरूअ सां हुनजा तमामु सुठा संबंध रहिया हुआ। टैगोर अचे तॾहिं बि हुननि जे घर में रहे, नारायण महल में न। अरुणा असफ अचे तॾहिं बि हैदराबाद में संदसि घर में अची रहे। उन करे उहा जज़्बो खणी हिते आयो। वॾो दूरांदेश हुयो, वॾो ही पैसे वारो हुयो, पर हुन चयो त ॾिसो भारत में अची असां छिड़विछड़ थी विया आहियूं, छिड़विछड़ थी विया आहियूं, दाणो दाणो थी विया आहियूं। ईअं त असांजी सिंधी ॿोली साहित्य संस्कृति कुझु न रहंदो। ऐं नारायण श्याम अॻे ई असांखे चेतावनी ॾियणी आहे त अड़े अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। अॼु सिंधी स्कूल बंदि, सिंधी पढ़ाई बंदि, सिंधी ॿार ॻाल्हाइनि कोन था घर में, किथे बि सिंधीअ जो वाइपो कोन्हे। असांखे पंहिंजी सरकार कोन्हे, असांखे पंहिंजा कोई चूंडियल एवजी कोन्हनि, को MLA कोन्हे, MP कोन्हे। असां निंदणका आहियूं, असां सिंधी निंदणका बणिजी विया आहियूं, सेकेंड क्लास सिटीज़न बणिजी विया आहियूं। असां पंहिंजा फ़ैसिला पाण नथा वठी सघूं। बेगिंग बाउल खणी करे गवर्नमेंट खे चवनि था भाई असांखे हिकिड़ी सिंधी चैनल ॾियो, घटि में घटि सिंधी चैनल सां ॿार सिंधीअ में गाना ॿुधंदा, कोई ॿुधण वारो कोन्हे। आशा चांद रड़ियूं करे 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 साईं जेठ मलाणी खां केस कराईंदसि, सुप्रीम कोर्ट में वेंदसि, कुझु थियणो न आहे। कॾहिं असांजो राष्ट्र गीत मां सिंध कढी छॾींदा, कॾहिं असांजो सिंधी प्रोग्राम हलंदे हलंदे बंदि करे छॾींदा। छो? ॿियनि जा प्रोग्राम हलनि पिया, पहिरें धप सिंधी प्रोग्राम थियनि था। हिते हिकिड़ो गिरनार, DD गिरनार ईंदी आहे चैनल, सद्य हाणे झूलेलाल तीर्थधाम जी फिल्म 3 सेप्टेंबर ते ॾेखारी वई। हाणे उहो गिरनार चैनल सां पाए खईं अथऊं, हफ़्ते में कॾहिं बि 5 ॾींहं 6 ॾींहं 7 ॾींहं न हलंदी आहे। छो? सिंधियुनि जो कोई चवण आखण वारो कोन्हे। सदके जी बकरी सिंधियुनि खे बणायो वियो। असां आज़ादीअ जा लड़ायूं लड़ियूंसीं। आज़ादी लाइ असांजे हेमू कालाणीअ फांसी खाधी। आज़ादी जिते ॿियनि देशवासियुनि जे लाइ वरदान साबित थी, उते सिंधियुनि लाइ शराब साबित थी। असां उघाड़े पेड़े पंहिंजो वतन छॾे जलावतन जूं ज़िलतूं हिते भोगियूं आहिनि। सेकेंड क्लास सिटीज़न असांखे ट्रीट कयो वियो आहे। फिल्मनि में हर हंधि सिंधियुनि खे ॾिठो थो कयो वञे। चोर आहिनि, स्मगलर आहिनि, नकली माल ठाहींदा आहिनि। छो त असां आज़ाद न आहियूं, असांखे को आवाज़ कोन्हे। असांजो हिकिड़ो बि MP जीअं एंग्लो इंडियन कम्युनिटी जो हिकिड़ो नॉमिनेटेड MP हूंदो हो, हिकु बि सिंधियुनि जो नॉमिनेटेड MP कोन्हे।
वरी बि बलबूते सां जीअं हाणे शंकर लालवाणी इंदौर मां खटी करे थियो आहे, अॻे में बि हिकिड़ो चित्तौड़गढ़ मां श्रीचंद बालानी MP थी आयो, हिकिड़ो ॼणो सॼे हिंदुस्तान में। 2 MLA चूंडिजो आहिनि, हिकिड़ो उल्हासनगर मां MLA चूंडिजंदो आहे, हिकिड़ो अहमदाबाद मां चूंडिजो आहे। इहो आहे सिंधियुनि जो आवाज़ जेको ॻोड़नि कननि ते पवंदो आहे। का बि असांजी वाजबी घुर सरकार जे कननि ताईं न पहुचंदी आहे, जूअं बि न थींदी आहे। सरकार त ॿोड़ी आहे, ॿोड़ी। हिते बम धमाका उछलियो, गोली बाज़ियूं करायो त सरकार जे कननि ते ॻाल्हि पहुचंदी आहे ऐं उहे कुझु न कुझु कंदा आहिनि। त असां सेकेंड क्लास सिटीज़न नथा चवणु चाहियूं। असांखे पंहिंजी जेतिरी सिंध असां ॾेई आया आहियूं ओतिरी सिंध हिंद में खपे। उहा सिंध सरकार ॾियण वारी कोन्हे। काई बि सरकार इंडिया जी, गुजरात हुजे, महाराष्ट्र हुजे, कर्नाटक हुजे, हिकिड़ो इंच ज़मीन सिंधियुनि खे न ॾींदी, 1 इंच ज़मीन न ॾींदी। तव्हांखे जेकॾहिं पंहिंजी स्टेट ठाहिणी आहे, वठणी आहे, त उहा तव्हांखे ख़ुदि वठणी। असां त छॾियो, हिकिड़ो हिते बिहारी आहे, हेमंत कुमार सिंह नालो अथसि। हाणे उन किताब छपाया आहिनि, पाण लिखी करे, आओ हिंद में सिंध बनाए, कम लेटस कम क्रिएट सिंध इन इंडिया। हिकिड़े बिहारीअ असांजो सिंध जो केस प्लीड कयो आहे, पंहिंजे ख़र्च ते हिकिड़ो हिंदीअ में हिकिड़ो सिंधीअ में किताब छपायो अथई ऐं किताब में रीज़न ॾिना अथई छो सिंधियुनि एॾियूं वॾियूं कुर्बानियूं कयूं। सिंधी हिकिड़ी वेरी कल्चर्ड संस्था, इलाही कल्चर्ड माण्हू आहिनि, ॿोली उन्हनि जी रिच आहे, उन्हनि जी हिस्ट्री इंडस सिविलाइज़ेशन, एंशियंट सिविलाइज़ेशन जा उहे वारिस आहिनि। ऐं हिंद जो नालो सिंध तां पियो, इंडिया जो नालो इंडस तां पियो, वेदनि जी किथे रचना थी सिंधु नदीअ ते थी, इंडस नदीअ इंडिया नालो ॾिनो, सिंध नालो हिंदू नालो ॾिनो, हिंदी हिंदुस्तानी नाला ॾिना। असां अवाइली बाशिंदा इंडस वैली सिविलाइज़ेशन जा आहियूं, तमामु कल्चर्ड आहियूं, दुनिया जी मोस्ट कल्चर्ड कम्युनिटी आहे। ऐं जेकॾहिं भगत कंवरराम जी शिकिल तव्हांखे अची वञे त गांधीअ खां बि अॻु में कंवर वॾी शख़्सियत हो, जेको बि गांधीअ वांगुरु शहीद थियो ऐं उन हिंदू मुस्लमान यूनिटीअ जे लाइ पंहिंजे संगीत शेर जामो पढ़ण लाइ एॾी हिंदू मुस्लमान में एकता आंदी। असांजो सिंध में कॾहिं बि विगोड़ न थींदा हुआ, कॾहिं बि फसाद न थिया। 500-700 सालनि खां असां सिंधी मुस्लमान पाण में छीड़ खंड थी रहियासीं। विगोड़ कॾहिं पैदा थिया जॾहिं मुहाजर यूपी ऐं बिहार मां लॾे सिंध में आया, त उन्हनि खे हिंदुनि जी मिल्कियतनि में सरकार बि ही त सिंधी लॾे वञनि त उन्हनि जूं मिल्कियतूं ज़मीनूं असां मुहाजरनि खे ॾियूं। हाणे इन करे असांजी लॾ पलाण थी। इन लॾ पलाण में सिंधी हिंदू सिर्फ़ु 150 माण्हू आहिनि। असां सिंधी हिंदू कंहिंखे बि हिक बि माण्हूअ खे न। ऐं पंजाब में बंगाल में ॾिसो हिंदू मुस्लमान जा फसाद, हज़ारे माण्हू कोस करे छॾियो, ट्रेनियुनि जूं ट्रेनियूं पंजाब में लाशनि सां ईंदियूं। सिंधी माण्हू कल्चर्ड आहे, कंहिंखे बि हथ न लॻाईंदो आहे, औरत ज़ात जी इज़त कंदो आहे। इहा सिंधीअ जी ख़ासियत आहे। हिकु न्याणी 100 ब्राह्मण। असां इहो जेको पेट में मारे था छॾनि न्याणियुनि खे ऐं न्याणियुनि जी बेइज़ती थिए, बेइज़ती थिए औरत जी छॾे, सिंधी माण्हू उहा कल्चर्ड क़ौम आहे जेका औरत जी इज़त थी करे। हाणे हिननि बिहारियुनि खे यूपी वारनि खे सठो न वियो। अच्छा तव्हांखे ॿुधाए छॾियां, सिंधी मुस्लमान असां खां वधीक दुखी अथव। असां सिंधी हिंदू वरी बि डेमोक्रेसी में रहूं था, असां हिते वरी बि हक़ मानूं था, सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट आहिनि। सिंधियुनि मुस्लमाननि जो कोई दाद फरियाद कोन्हे। उहे त असांखे था चवनि भाउरो तव्हां अचो असांखे आज़ादु करायो। GM सैयद कही आयो हिते, राजीव गांधी वग़ैरह सां गॾियो त शेख मुजीब रहमान राय वांगुरु असांखे बि सिंधी सेना ठाहिनि, उनखे तव्हां बंगला सेना ठाहे ॾिनी। असां लड़ण लाइ तयारु आहियूं। असांखे पाकिस्तान सां न रहणो आहे, असांखे हिंदुस्तान सां रहणो आहे। हाणे एॾी क़दुरु वीचारा दुखी आहिनि त हीअ पार्टीशन कंहिं बि माण्हूअ लाइ, कंहिं बि हिकिड़े शख़्स लाइ वरदान थी न आई आहे, सिर्फ़ु पॉलिटिशियन्स लाइ। नेहरू पटेल ॿिया लीडर गवर्नर प्राइम मिनिस्टर इहे थी विया, आज़ादी हिननि माणी। बाक़ी आम माण्हूअ जी कहिड़ी हालत आहे, कहिड़ी ज़िलत आहे, उहो तव्हां सभु सुञाणो था। हाणे बसि तव्हां ॿियो कोई प्रोग्राम शुरू कयो त पोइ मां ॻाल्हाइणो पियो थो ॻाल्हाईंदुसि। अॼु मुंहिंजो सब्जेक्ट कच्छ में आहे। जेको तव्हां सब्जेक्ट ॾिनो आहे त सिंध, नई सिंध किथे ठही सघंदी? सिर्फ़ु कच्छ ऐं कच्छ में ठही सघंदी। कोई चए थो गोवा दमन जूं, कोई चए थो अंडमान निकोबार। जेको घर खां रुसे थो उहो काई नई सिंध किथे न किथे ठाहिणु चाहे थो। अड़े भाई प्रताप भाई 12 फरवरी 1948 ते हिन नई सिंध जी पूजा करे विया। हिते
पत्थर विझी वियो आहे, हाणे उन्हीअ खे नथा वधाइनि। हर चओ पिया सिंधियुनि खे कीअं आणियूं हा, अलाए छा छा चओ पिया, अलाए केरु पियो चए, कहिड़ा हुननि खे लभ लालच जो कच्छ में अचनि। अरे लभ लालच इहो आहे त असांखे पंहिंजी सिंधी भूमि मिले थी, पंहिंजो वतन मिले थो, इन खां वधीक लालच बि कहिड़ी थी सघंदी। तव्हांजो ख़ुददारी आहे की न आहे सिंधियुनि में? इज़राइल खे ॾिसो, यहूदियुनि में ॾिसो, 20,000 जे लड़ाई करण खां पोइ पंहिंजे वतन मोटी आया। इज़राइल जो वॾो ताक़तवर मुल्क ठाहियो अथऊं, अॼु दुनिया इज़राइल खे सलाम थी करे। असांजे सिंधी छो न यहूदियुनि खे फॉलो कयूं? सब तकलीफ़ूं सही, दुनिया खां सब सिंधी अचो गॾु थियो, कच्छ में अचूं। कच्छ खे हिकिड़ो तमामु, अच्छा कच्छ केॾो वॾो थी वियो आहे, माण्हू चवंदा आहिनि कच्छ कीअं? असांजे कच्छ में पाणी कोन्हे, कच्छ में बिजली कान्हे, कच्छ में रोड रस्ता कोन्हनि, कच्छ में एयरपोर्ट कोन्हे, बंदरगाह कोन्हे। अरे भाई अॼु कच्छ में ॾिसो न, अमिताभ बच्चन चए थो जिसने कच्छ नहीं देखा उसने कुछ नहीं देखा। अॼु कच्छ छो? कच्छ भी सिंधी सभ्यता जो अंग आहे, तव्हां सभिनी खे ख़बर ई कोन्हे। कच्छ कच्छी ऐं सिंधीअ में कोई फ़र्क़ु कोन्हे, हिकिड़ी ॿोली आहे, हिकिड़ो कल्चर आहे, हिकिड़ी भाषा आहे। ऐं सभु शयूं जेके सिंध में ठहंदियूं हुयूं, झंडीअ जो कमु हुजे, जेके बि शयूं हिते हैंडीक्राफ्ट सभु हिते कच्छ में ठहनि थियूं। ऐं कच्छी माण्हू बि असां सिंधियुनि जहिड़ा ई दोसाई वीचारा निमाणा माण्हू आहिनि, कोई पुछंदा न आहिनि। असांखे उन्हनि ॿिन्ही हथनि सां वेलकम कयो, अचो कच्छ अची वसायो, असां तव्हांजा भाउर आहियूं। महाराजा मदन सिंह जी जंहिं 15,000 एकड़ ज़मीन ॾिनी भाई प्रताप खे, चई 1000 साल अॻु जॾहिं मोहम्मद बिन कासिम सिंध ते फतेह कई, असां सभु समा राजपूत उतां भॼी निकितासीं। अधु समा उते मुस्लमान थी विया, अधु समा हिते भुज में अची विया कच्छ में, ऐं हिते पंहिंजो राज बर्पा कयूं। इन खां पोइ हितां जी इहा सल्तनत समा राजपूतनि जी चालू थी। अॼु जाड़ेजा क्रिकेटर ॿिया थिया, ॾिसो था, इहे जाड़ेमल जा पुट आहिनि। जा सिंधियुनि में छो हिकिड़ो जा नालो थींदो आहे, रहेजा, हिंदू जा, सभु जा जा जा, जाड़ेजा बि जाड़ेमल जा पुट जाड़ा आहिनि। उहे आया हिते अची करे कच्छ में राज स्थापित कयूं। त असांजे मदन सिंह जी महाराज चयो सिंधी इज़ मोस्ट वेलकम, मुंहिंजा भाउर आहिनि, अची कस वसायो। कच्छ में रिढूं आहिनि, बकरियूं आहिनि, उठ में आहिनि, गायूं आहिनि, हिते प्रजा कान्हे। तव्हां अची प्रजा हिते वसो ऐं कच्छ खे वसायो। ॿिन्ही हथनि सां असां तव्हांखे भाकुर पाए हिते रहण ॾियूं था। हिते कोई भेदभाव कान्हे। नियाणियूं हिते स्कूल कोन वेंदियूं, हिते एजुकेशन लाइ स्कूल कोन हूंदो, बिजली कोन हूंदी, कुझु कोन हूंदो। तोलाणी काका प्रभदास तोलाणी लाड़काणे वारो सॼी पंहिंजी संपत्ति गांधीधाम में लॻाए 13, 14, 15 तोलाणी कॉलेज खोले छॾिया, सॼी संपत्ति कयूं। आहे अब सेंटर थी वियो आहे जिते हिकिड़ी बि छोकिरी कान मिलंदी आहे हॉस्टल में कच्छी रहण जे लाइ। अॼु हॉस्टल सभु कच्छी छोकिरियुनि सां भरी पई आहिनि। जेका मेरेक्युलस हिते चेंज आई आहे, जेका डेवलपमेंट थी आहे, जेतिरो बिज़नेस थियो आहे, सीमेंट फैक्ट्रियूं एॾियूं सॼे हिंदुस्तान में कोन्हनि जेके कच्छ में आहिनि। एॾो लूणु जेको आहे एशिया में घणे में घणो लूणु अॼु कच्छ में ठहे थो। टिम्बर, दुनिया जो टिम्बर लेगोस मां त हेॾां इंडोनेशिया मां हिते टिम्बर अचे थो। 100 खां वधीक साह मिल आहिनि। एतिरियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। सिंध इहो ट्रेड ज़ोन, फ्री ट्रेड ज़ोन हिते खोलियो वियो। घटि में घटि 140 कारखाना हुया, सॼो माल बिज़नेस जूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। पर खूह तव्हांखे खोटणो आहे। जे पाणी पीअणो अथव, महिनत तव्हांखे करणी आहे। तव्हांखे ज़रूरु अंदर जो आनंद बि मिलंदो। ऐं ख़ुददारीअ खां वधीक ॿी काई बि शइ दुनिया में हाणे ख़ुददारीअ सां विसारे विया, पाण खे विकिणी छॾियो आहे पैसे जे मोह में। अच्छा, सिंधियुनि जी अॼु वॾे में वॾी कमज़ोरी मां लीडरनि जी ॾिसां थो, नालो खपे, नालो खपे, इनाम खपे, इनाम खपे, इनाम, नालो खपे। अख़बार में पागल आहियो छा तव्हां? नाले थियूं किताबनि इनामनि खे छा कंदव तव्हां? खाईंदव? ख़ुददार आहियो। ख़ुददारी आहे, सेकेंड क्लास सिटीज़न न थी रहणो आहे। पंहिंजे हक़नि लाइ लड़णो आहे, पंहिंजी ज़िंदगी खे माणणो आहे। वॾे में वॾी आज़ादी, वॾे में वॾी नियामत आहे, ऐं ग़ुलामी वॾे में वॾी लानत आहे। अॼु सिंधी दर बदर थी करे, जलावतन थी करे हिकिड़ी ज़िलत वारी ज़िंदगी गुज़ारनि था। तव्हां जहिड़ा माण्हू हाणे अचो, उथो। असां त हाणे पंहिंजी इनिंग खेॾे चुका आहियूं। हाणे घणो कंदो उन लाइ तयारु आहियूं। महिरबानी जी। 1935 में खिलियल गुल लक्ष्मी खिलवानी जी जो जन्म सखर जे सिंध पाकिस्तान जे सखर शहर में थियो हो, जिते साधबेलो मशहूर मंदिर सिंधु नदीअ जे विच में आहे। अहिड़े शहर में पंहिंजो बचपन गुज़ारे
विरहाङे खां पोइ कुझु साल भारत जे बनारस ऐं पोइ कलकत्ता में गुज़ारिया। सिविल इंजीनियर बनी कुझु वक़्तु बीबी जे कंस्ट्रक्शन कंपनी में कमु करण खां पोइ पंहिंजी कंस्ट्रक्शन बिज़नेस शुरू कयो। कच्छ गांधीधाम जे आदिपुर शहर में अॼु 35 सालनि खां बि वधीक रहिया आहिनि। लक्ष्मी जी खे सिंधियत सां घणो प्यार आहे जो संदन रहण जो स्थान यानी कि जिते हू रहंदा आहिनि उनजो नालो, कॉलोनी जो नालो बि मलीर रखियो अथऊं। मलीर माना जेको मारूईअ जो ॻोठ हो, उते सभु रहनि था सिंधोलॉजी जे करे उन्हनि जो मलीर नालो उन्हनि खे ॾाढो वणियो त उते कच्छ जे पासे रहंदा आहिनि आदिपुर में। लक्ष्मी चंद जी पत्रकार, नावल नवीस, आखाणियूं लिखंदड़ ऐं रचना मैगज़ीन जा एडिटर आहिनि। सिंधी ॿोलीअ सां प्रेम ऐं सिंधियत जे वाधारे लाइ आदिपुर में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा पायो विझंदड़ मेंबर बणिया। सिंधी साहित्य अकेडमी, न्यू दिल्ली बोर्ड ऐं HRD बोर्ड जा सदस्य पिण रहिया आहिनि। अॼु ताईं इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी सेवा करे रहिया आहिनि ऐं ही परमानेंट ट्रस्टी बि आहिनि। लक्ष्मी साहिबनि जूं सभु रचनाऊं, लेख, आखाणियूं घणियूं पसंदि कयूं वेयूं। बंगाली ट्रांसलेशन लाइ हिननि खे तमामु घणा पुरस्कार बि मिलिया ऐं हिननि मशहूर नावल रत जा दाग, अधूरी रचना, बंद दरवाजा, गुफा जी हुन पार ऐं घणियूं ई आखाणियूं पे लिखियूं। साज़िश, अमृत अमृत, कठपुतली जो नाच, असमय, पत्थर पंचाली ऐं ॿिया केतिरा ई मशहूर नाटक हुआ। गुॾा गुॾियूं, वारीअ संदो कोट, पंहिंजो दुश्मन वग़ैरह। सत्यजीत रे जा ड्रामा बि लिखिया। संदन घणनि ई अवार्ड्स, ट्रॉफियूं ऐं सर्टिफिकेट्स ऐं सन्मान सां कुझु हिन रीत आहिनि। राजस्थान साहित्य अकादमी अवार्ड, ARMEC अवार्ड नंढियुनि आखाणियुनि लिखण लाइ, साहित्य अकादमी ट्रांसलेशन प्राइज, साहित्यिक गौरव पुरस्कार, लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार NCPSL तरफ़ां मिलिया आहिनि। हिननि घणियूं ई हासिलातूं पायूं आहिनि। गांधीधाम जे आदिपुर वासी लक्ष्मी साहिबनि खे हिंद में सिंध मुदे ते तमामु घणी ॼाण आहे ऐं उहा ॼाण शायदि मूंखे लॻे थो हेतिरे थोरे वक़्त में पूरी न थींदी, पर उन्हनि खे अर्ज़ु आहे त मुख्य मुद्दा असांखे ज़रूरु ॿुधाइनि त असांखे उहा ॼाण मिले जेका असांखे कोन्हे। लक्ष्मी सर जी। चंदा जी, मां तमामु अॻु में घणो ॻाल्हाए चुको आहियां भूमिका तौरु। मां सम्झो 15-20 मिंट मां ॻाल्हाए चुको आहियां। हाणे तव्हां एग्ज़ैक्टली मूंखे घणा मिंट ॾियो था त मां पंहिंजो व्यक्तित्व उन अंदरि महदूद रखणु, वधीक वक़्तु वठणु नथो चाहियां। टाइम ॿुधायो, घणो टाइम अवेलेबल आहे? तव्हां वधि में वधि मुंहिंजे सम्झ में 10-12 मिंट त ॻाल्हाईंदा पक। मूंखे ख़बर आहे 10-12 मिंट ॻाल्हायां नी? न, मां त अधु कलाक ॻाल्हाए सघंदो आहियां इन विषय ते, को प्रॉब्लम कोन्हे मुंहिंजे लाइ। पर वक़्त जी तक़ाज़ा आहे त शॉर्ट ब्रीफ कुझु ॾिजे। ऐं तव्हां जेतिरी मुंहिंजी नावल अलाए छा चयो, इन सां मां तव्हां सां सहमत न आहियां। इहे जेको बि तव्हां मुंहिंजी इंट्रोडक्शन ॾिनी, इहा मुंहिंजी इंट्रोडक्शन सही कान्हे, सम्झो? इहे नाला अलाए कहिड़ा कहिड़ा तव्हां खंदा वियो, घणा इनाम मिलिया, कुझु मिलिया, इहे मुंहिंजे लाइ का बि माना नथा रखनि। मां अॻु में चई चुको आहियां, असां सिंधी सिर्फ़ु इनामनि जे लाइ, पगनि जे लाइ, पदनि जे लाइ चरिया थी पिया आहिनि। हेतिरा इनाम मिलिया, हेतिरा थिया, कुझु कोन। असां जेकी कुझु कयो आहे लक्ष्मी खिलाणीअ जो सिर्फ़ु हिकिड़ो या जेकी कुझु मां कयां थो पंहिंजे आनंद लाइ कयां थो, कंहिंजे ज़ोर बार हेठि नथो कयां, कंहिं ते थधो थोड़ो सोसाइटीअ ते नथो कयां। अॼु मां 50 साल माना लिटरेचर खे सिंधी में एक्टिविस्ट रहियो आहियां। कलकत्ते जे सिंधी यूथ एसोसिएशन खां पोइ इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, पोइ झूलेलाल तीर्थधाम, हिकु संस्था खे 15-20 साल ॾिना आहिनि पंहिंजे आनंद लाइ। को बि थधो थोड़ो मूं न कयो आहे, तंहिंजे करे इहो हरू भरू टाइम न विञायो, सम्झो? तंहिंजे करे हाणे मां वधीक कुझु न ॻाल्हाए हिकिड़ी कविता तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां
सम्झो ना, कविता जो ज़िक्र न कयो। इन कविता में असां जला वतन सिंधियुनि जो जेका ज़लील ज़िंदगी आहे, लावारिस निंदड़कोपन आहे, उहो तव्हांखे ॿुधायां थो। उन खां पोइ कच्छ, मां 35 सालनि खां अॼु कच्छ में रहियो आहियां। हिकिड़ो ई उद्देश खणी त सिंधियुनि जे लाइ को वतन आहे त कच्छ आहे। कच्छ ऐं सिंध अलॻि कोन्हनि, कच्छ सिंध जो हिसो रहियो आहे हमेशह। कच्छ जी ॿोली, कच्छ जो कल्चर, कच्छ जो पहिरावो, पोशाक, सोच, वीचार सभु हिकु ई आहिनि। असीं हिते कच्छ में पाण खे धारियो नथा महसूसु कयूं। कच्छ में असां सम्झूं था त माउ खां विछड़ी करे मासीअ जे घर में अची रहिया आहियूं। भाई प्रताप हेॾो वॾो कमु कयो आहे, ही सब्जेक्ट अचण ई न खपंदो। हाणे सिर्फ़ु सिंधी अचो त कच्छ वसायो, घणे में घणो कच्छ वसायो। अॼु कच्छ ॾाढी ज़बरदस्त तरक़ी कई आहे। सीमेंट, स्टील, इहो टिम्बर इंडस्ट्री, घणो पैसे जो हिते स्कोप आहे। अचो, कच्छ में जेतिरो नंबर वधाईंदो असां पंहिंजा MLA MP चूंडे सघंदासीं, कच्छ जो पंहिंजो आवाज़ पार्लियामेंट में पहुचाए सघंदासीं, ऐं कच्छुनि सां गॾिजी करे असां पंहिंजी ॿोली सुञाणप खे ज़िंदह रखी सघंदासीं। हिकिड़ो ई तव्हां बसि प्रोग्राम रिथियो, घणे खां घणो अचो माण्हू कच्छ। बाक़ी अंडमान निकोबार जूं, गोवा दमन थियूं, इहे ॻाल्हियूं छॾियो। इहो मुनासिब ई न आहे किथे बि नई सिंध ठाहिण जो। सिर्फ़ु कच्छ जी हीअ धरती मासीअ वांगुरु तव्हांखे पंहिंजे गोद में जॻह ॾींदी। अचो त अपनायूं। मां 35 सालनि खां हिते पंहिंजे घर में फील कंदो आहियां। मां हिते शरणार्थी न आहियां कॾहिं बि। सॼे कच्छ में मां कच्छी वासी आहियां। सभु मूंखे इज़त ॾींदा आहिनि, कच्छी वासी छॾींदा आहिनि। हीअ ई जॻह जिते असां आज़ादीअ सां साहु खणी सघूं था। बाक़ी सॼे हिंदुस्तान में असांजो साहु मुंझे थो। हांगकांग, दुबई, ॿियनि हंधि पैसो आहे पर इज़त कान्हे, पैसो आहे पर पंहिंजी इंडिपेंडेंस कान्हे। हाणे इंडिपेंडेंस खे गिरवी न रखूं, आज़ाद हवा में आज़ाद साहु खणूं। उहा ज़मीन कच्छ आहे, विसारे छॾियो ॿी सभु ॻाल्हियूं। अचो कच्छ वसायो, ऐं पाण वसाइणी पवंदो। तव्हांखे केरु बि हिते लालच लब ॾेई करे कोन आणींदो, सम्झो न। त हाणे मां बसि इहा हिकिड़ी कविता पढ़ी करे इन सां ई अंत कंदुसि। उहा कविता असांजो दर्द ॾेई थी सघे। इन दर्द खे जो इलाज असांखे ख़ुदि पाण करणो आहे, ॿियो कोई डॉक्टर तबीब अचिणो न आहे। बसि कविता पढ़ी मां बसि थो कयां, महिरबानी। हीअ कविता मुंहिंजे हिकिड़ी कहाणीअ जी आहे हिसो, अंधी कविता। हिकिड़ो वॾो मुशाइरो रेडियो वारनि हैदराबाद दखन में रखियो आहे, जंहिंमें हर 26 जनवरीअ ते भारत जूं जेतिरियूं बि 15 भाषाऊं थींदियूं आहिनि, या अॼुकल्ह त 20-22 थी विया आहिनि, उन्हनि जा शाइर ईंदा आहिनि स्टेज ते, पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ जी कविता पढ़ंदा आहिनि। उन खां पोइ उहा अंग्रेज़ी ऐं हिंदीअ में ऐं लोकल लैंग्वेज में बि ट्रांसलेशन उनजी पढ़ी वेंदी आहे। बसि एतिरो। हाणे हिकिड़ो सिंधी कवि हैदराबाद पहुतो आहे। उते मुशाइरे में हू पंहिंजी सभी कविता पेश थो करे। उनजी ट्रांसलेशन अंग्रेज़ी, हिंदी, ॿियनि ॿोलियुनि में ऑलरेडी विराही वञे थी। हिन सिंधीअ जो दर्द सिर्फ़ु पछाड़ीअ में मां ॿुधाईंदुसि त हीअ कहाणी किथां थी पैदा थिए। हाणे मां पहिरीं कविता पढ़ां थो, सिंधीअ में आहे। हाणे उहा कविता जी का माना न ॿुधाई वेंदी आहे। कविता फीलिंग जी शइ आहे, तव्हांखे कुझु अहसासु कराए थी त बसि इहो ई रवाज आहे। हाणे कवि पंहिंजी कविता पढ़े थो, जिते स्टेज ते मंच ते सभिनी ॿोलियुनि जा कवि वेठा आहिनि, जेके पंहिंजूं पंहिंजूं कविताऊं पढ़ी हाज़रीन जो दाद माणे चुका आहिनि, ताड़ियूं माणे चुका आहिनि। हाणे सिंधीअ जो वारो आहे। सिंधी पंहिंजी कविता थो पढ़े। सिंधी शाइर जो नालो आहे प्रकाश लालवाणी, ऐं उन जी कविता ही आहे। दुनिया जे मेले में तोखां विछड़जी, ओ मुंहिंजी जीजल जननी, मां तोखां ऐं पाण खां दूर दूर थींदो वियो आहियां। अॼु मूंखे पंहिंजो को चहिरो कोन्हे, पंहिंजी का ज़बान कान्हे। मुंहिंजी सुञाणप कंहिं मोहन जे दड़े में दॿिजी गुम थी वई आहे। मां अज़ल खां उञायल थको मांदो बरपट बियाबान जाॻींदो, इतिहास जे ऊंदाहिनि गुफ़ाउनि में मथो भितिन सां भञंदो, पाण खे रतो रत कंदो। हिकु ई सुवाल पाण खां पुछंदो रहियो आहियां, मां केरु आहियां, किथां आयो आहियां, छो आयो आहियां। प्रकाश मुंहुं मथे करे दर्शकनि ॾांहुं निहारियो। किथे का चुरपुर कान हुई, को रद अमल कोन्हे। हिन अॻिते पढ़णु शुरू कयो। ज़िंदगीअ जे शाम जो हर को पंहिंजे पंहिंजे घर मोटी ईंदो आहे। ज़िंदगीअ जे शाम जो हर को पंहिंजे पंहिंजे घर मोटी ईंदो आहे। घर जंहिंमें पंहिंजाइप आहे, इज़त, मान, सम्मान आहे, पंहिंजे हुअण जो अहसासु आहे। बेशक मां बेशक विश्व जो नागरिक आहियां,
चवण लाइ हर को मुल्क मुंहिंजो आहे, पोइ बि मूंखे पंहिंजो घर कोन्हे। कविता पढ़ंदे प्रकाश जो आवाज़ भॻो थी गुण गुण में बदिलजी वियो। मां धरतीअ धिकाणियल जला वतन खाना बदोश हिकु गुमशुदा माण्हू पंहिंजी शनाख़त लाइ ही लावारस लाश अयामनि खां कुलनि ते ढोईंदो, चौतरफ़ दुर्गंध फैलाईंदो, पाण खां परे ऐं परे थींदो वियो आहियां, विञाइजी वियो आहियां, विञाइजी वियो आहियां, विञाइजी वियो आहियां। महिरबानी। दर्शकनि में हिकिड़ी बि ताड़ी नथी वॼे, हिकिड़ो बि सिंधी दर्शकनि में जेको ताड़ी वॼाए, जंहिंखे सम्झ में अचे। सवें काड हे पाण कवि वञी शहर जे समाज में विराए आयो त सुभाणे कवि सम्मेलन आहे। मां आदिपुर गांधीधाम खां आयो आहियां, अचिजो, फैमिलीअ सां अचिजो। हिकु बि सिंधीअ खे दुकान तां कोन्हे, चऊंसि आर्तवार ॾींहुं रखियां या राति जो 12 खां दुकान जंहिं महिल बंदि कयूं तंहिं महिल रखियां त असां 2-4 माण्हू अची सघूं हा। को बि हिकिड़ो सिंधी पंहिंजे शहर जे नथो अचे। ऐं गुजरातीअ खे, हिकिड़ो गुजराती कविअ जी सॼी सिंधी समाज इनखे स्कूलनि में वठी थी वञे, ॾेखारे थी, लखनि रुपयनि जा डोनेशन ॾिए थी पई। जेको हर हर चए थो त तूं सिंधी भाई मूंसां गॾु हल, चए थो न भाई मूंखे सिंधी समाज आहे, उहो मूंखे स्टेशन ते वठण ईंदा, उहे मुंहिंजी ख़ातिरी कंदा। पर केर बि नथो अचे, सिंधीअ में कंहिंखे बि चाह कोन्हे ऐं हिक बि ताड़ी नथी वञे। पर जॾहिं अंग्रेजीअ में इहा तर्जुमो थी अचे थी त जेको चीफ गेस्ट वेठो हुयो, गवर्नर वेठो हुयो, उहे सभु उथी ताड़ियूं था वॼाइनि ऐं हिनखे भाकुर में भरनि था। पंहिंजो पेर बि भाकुर में नथो भरेसि, ॿिया वरी बि भाकुर में भरनि। पर हिन माण्हूअ खे ख़ुशी नथी थिए। चए थो लेखक, मुंहिंजो आवाज़ कविता अंधी आहे, कंहिं माण्हूअ खे ॻोल्हे न सघी मुंहिंजी कविता। हिकिड़े चमगादड़ वांगुरु भितियुनि खे धक हणंदी 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 वापसि मूं वटि मोटी आई आहे। तंहिंजी हिकिड़ी इहा मुंहिंजी कविता अंधी कविता, जेका मुंहिंजी जातीअ खे काई रोशनी नथी ॾेई सघे, उन्हनि खे कुझु पंहिंजे हुअण जो अहसासु नथी कराए सघे। अॼु असां सिंधियुनि जी इहा ई निंदण खाईअ जी हालत आहे। अचो त बेदार थियूं ऐं असां वटि ताक़त आहे, सभु कुझु करे सघूं था। बाक़ी कच्छ खे वसाइण जे लाइ असां घणो ई स्कीमूं आहियूं। वॾा 3 असां अहम कार्य कच्छ में कया आहिनि। गांधीधाम में भाई प्रताप जो सिंधु रेसिटलमेंट कारपोरेशन जे ज़रिए हेॾो वॾो शहर, हेॾी वॾी कैपिटल, जंहिंजे साम्हूं चंडीगढ़ बि न पुॼे, एॾो वॾो असां एंटरप्राइज़िंग कमु कयो आहे। जो असांजे शाइर मोती प्रकाश सिंधी तरानो ॾिनो, आंधीअ में जोत जॻाइण वारा सिंधी, खाक खे सोन बणाइण वारा सिंधी। सिंधियुनि में बल आहे, ताक़त आहे, असां पाण खे सुञाणूं। सिंधियुनि खे तव्हां जहिड़ा चंदा ऐं असां मुंहिंजो मनवाणी दोस्त बेदार करे रहिया आहियो, अहिड़ा प्रोग्राम रखी आहे। तव्हां खीरूं लहणियूं सिंधियुनि खे बेदार कयो, पंहिंजी ताक़त सुञाणणु चाहियो, उनखे सुञाण ॾियो। पर चवंदा आहिनि भई सुम्हियल माण्हूअ खे उथारे सघिबो आहे, सुम्हियल माण्हूअ खे पाणी विझंदो उथी वेंदो, पर जेको मिखर करे सुम्हियल हुजे तव्हां कीअं उथारी। त अॼु असांजा सिंधी ॿार ताक़त वॾी अथनि सभु, पर मिखर करे सुम्हिया पिया आहिनि। छल झूलेलाल उन्हनि खे का सुमत ॾे, उहे जागनि ऐं पंहिंजे ताक़त सां पंहिंजी नई सिंध ॾियनि। महिरबानी।